हरीम शाह मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं वीडियोज़ लीक करे वायरल थींदी रहंदी आहे ऐं कुझु ॾींहनि खां माण्हू साणसि हमदर्दी बि करे रहिया हुआ छो त संदसि वीडियोज़ बि लीक थियूं हुयूं। हरीम शाह इल्ज़ाम लॻायो त संदसि साहेड़ी संदल खटकी इहे वीडियोज़ लीक कयूं आहिनि, पर संदल हरीम जा सभु इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। जेतोणीकि केस जी कार्रवाई हली रही आहे, पर हरीम शाह गर्मीअ जे मौसम खे बि एंजॉय करे रही आहे ऐं मदहनि सां अहिड़ियूं वीडियोज़ बि शेयर करे थी। हरीम शाह नाले सोशल मीडिया अकाउंट तां ताज़ो हिकु वीडियो जारी कई वई आहे। हरीम शाह गर्मीअ खां बचण लाइ स्विमिंग पूल में लही वई ऐं वीडियो शेयर करे सवाल कयई त एॾी गर्मी छो आहे। अहिड़ी वीडियो जारी थियण ते हिन भेरे बि वाहिपेदारनि मथसि तनक़ीद कई आहे ऐं वीडियो खे गैर इख़लाक़ी करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त कुझु वाहिपेदारनि हरीम शाह जी हिमायत बि कई आहे त सभिनी खे ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे। इन सां गॾोगॾु टिकटॉकर जी ट्रोलिंग बि कई पई वञे त हरीम शाह खां स्विमिंग पूल सिखी वठो, अव्हां बि ताज़ा तवाना थी वेंदव। होॾां हरीम शाह रद्देमल ॾिनो त माण्हुनि तबसरनि में ग़लति शयूं ॾेखारियूं आहिनि। मुंहिंजे स्विमिंग पूल वारी वीडियो में त एतिराज़ जोॻो कुझु बि नाहे, पंहिंजी सोच तब्दील करियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।